कमाल तो करी तुझा पुट खाधा पे तो के शर्त याद कौन हो तुझी घर वारी वही पे अर्ज याद कौन हो जडे तुझी वारी आई हाँ अर्ज पियो करी बाऊं वधे अर्ज के मुझा सोना मां जान नथो छडाया पर मुझी तमन्ना इया आहे शीया आखिर 8 मानो खादा आइन बुखियो ना है हाने पेट हिन जो भरला मुके खाइंदो आराम सा खाइंदो सुकून सा खाइंदो भले मुके खाए पर मुझे पुटन के शीया खादो त मथे का खादो घर वारे के खादो मथे का खादो मां भी पेश थियण जे ला तैयार आया पर मुखे शीं खाए त मथे का न खाए मुखे पेरन का खाइण शुरू करे साईं फरमायो फकीरा अगर शीं मथे का खाइंदो तब शीं जे पेट में वींदे अगर पेरन का खाइंदो तब शीं जे पेट में वींदे ये अर्ज करण जी केड़ी जरूरत आ अर्ज कन लगो मुझा सोना शीं मुखे आस्ता आस्ता खाइंदो अगर मथे का खाइंदो त मुझो अखियों जल्दी शीं जे पेट में हलियों वींदियों पर जे पेरन का खाइंदो आस्ता आस्ता खाइंदो ऐ जेसी मुके शीं खाइंदो मुझो अखियों बाहर हुंदियों तो कामिल मुर्शिद जो दीदार थींदो रहंदो जेसी मुझो अखियों बाहर हुंदी तोखे ॾिसंदो रहंदुसि तुझी ज़ियारत पई थींदी पो लतीफ़ घोट फरमाइंदो आ अख पिरिया जे अख में अदाही आ कुठलन कम लाहे ॾिज लतीफ़ चए सिसिया सोदो चम पो तोणे निकरे दम तब अख पिरिया जे अख में शाह साहब फरमाइंदो वा इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी जात के बहन वाटन ते के जागन सारी रात फिर फुटे फिर बात वनी मिलो कन मोहम्मद से फकीर जने ये गाल कई तो सोना मुझो अखियों बार होंदी तोखे ॾिसंदो रहंदुसि हज़रत महबूब सुभानी रज़ी अल्लाह ताला नो शीं के अकल कई फरमाई शीं सिर्फ खाई जान दो आही या कड़ी भी जान दो आही ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो शीं जो ओगरा ये दुनिया उन जा 7 पुट अचे बाहर निकता उन जी घर वारे भी अचे बाहर निकते आ हजरत पीरान पीर दस्तगीर हिन फकीर के भाकर पाए सीने सा लाथो वा फरमा लगा फकीर यो नको शीं हो नको शीं जी जात हुई या मां अब्दुल कादिर जीलानी जे करामत हुई जेको तोखे शीं जी सूरत में नजर पे आए ऐ मां तोखे आज़माए रहियो हुयसि त तोखे पंहिंजी जान पंहिंजा बच्चा पंहिंजे घर वारनि सां प्यारा या पंहिंजे कामिल मुर्शिद सां प्यार आहे असां इहो त साबित करणु चाहियो तो तोखे पंहिंजी जान वधीक अज़ीज़ आहे या मुर्शिद जो हुक्म वधीक अज़ीज़ आहे ऐं तो साबित करे ॾेखारियो मुंहिंजा दोस्तो उन कामिल जी विलादत बासआदत रमज़ान शरीफ जी पहिरीं रोज़े ते ऐं पोइ 3 रमज़ान ते हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अफ़ीफ़ कायनात मरियम इस्लाम हज़रत सैयदा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो यौम विसाल मुझे महबूब जी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी तैयबा ताहिरा एडी त शान वारी आ हिकड़ो फज़ाइल अम्मा साण जो भी बुधाइंदो हल हाँ महबूब जी पाक न्याणी रवायतन में इंदो वा त जडे हजरत आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हव्वा जो पान में निकाह थियो पो निकाह का बाद में
अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम के मुबारक दिनी ऐं अल्लाह पाक फरमायो प्यारा आदम अज खुशी जो मौक़ो वा तुझो ऐं हवा जो निकाह थियो वा इन खुशी के मौके ते मां रब अवां के इजाजत तो दियां ऐं अवां वनी मुझी जन्नत जो सैर करे अचो जन्नत घुमी अचो ता त अवां के खबर पए त अवां जे थियण वारे औलाद जे ला मां रब्बुल आलमीन केड़ी आलीशान जन्नत बनाई। अल्लाह जो नबी हजरत आदम अलैहिस्सलाम पंजी घर वारे सां गॾु मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो निकितो वा हलंदे जन्नत घुमंदे जन्नत जा नज़ारा कंदे जन्नत जा बागात ॾिसंदे जन्नत जा होरो गुलमान ॾिसंदे हलंदे साईं मुंहिंजा प्यारा दोस्तो रिहाइशी इलाइक़े में आया जिते जन्नतिन जा घर बनियल हा। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम उहे घर ॾिठा हिकिड़े महल में साईं दाखिल थियो वा जे महल में आलीशान तख्त लगो पयो वा उन तख्त ते हिकिड़े शहजादी वेठी आ जंहिंजे चेहरे में एडो नूर आ जो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो होराने जन्नत जो हुस्न भी उन जे साम्हूं घटि पियो महसूस थिए ऐं उन शहजादी जे मथे खां भी नूर आ उन जे साजे पासे भी नूर आ उन जे खाबे पासे भी नूर आ। अल्लाह जो नबी हजरत आदम अलैहिस्सलाम जदे उन शहजादी के ॾिठो वा बे इख्तियार ज़बान मां निकतो वा सुभान अल्लाह। मोटी अल्लाह जी बारगाह में आयो अल्लाह पाक फरमायो आदम अलैहिस्सलाम जन्नत ॾिठी जे हाँ मुंहिंजा मालिक जन्नत तो बेमिसाल बनाई है का गाल समझ में न आई हुजे त पुछ अर्ज के मुंहिंजा मालिक जन्नत जे हिकिड़े महल में दाखिल थियुसि हिकिड़ी शहजादी ॾिठी तख्त ते वेठी आ मथे खां नूर जी लाइट आ चेहरे में एडो नूर आ साजे पासे भी नूर खाबे पासे भी नूर मां त चवां तो होराने जन्नत जो हुस्न उन जे पेर मुबारक जे बराबर भी ना है। या इलाहल आलमीन या केरा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम ये मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक न्याणी आ जन्नत जी मालिकाणी आहे जंहिंजे चेहरे में जेको नूर आ इहो संदस बाबे जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह जो नूर आ संदस मथे खां जेको नूर आ उहो संदस घोट अलीउल मुर्तदा जो नूर आ साजे पासे हजरत इमाम हसन जो नूर आ खाबे पासे इमाम हुसैन जो नूर आ। ऐ आदम अलैहिस्सलाम तोखां वठी करे क़यामत ताईं जेके इंसान ईंदा उन्हनि जो हसब नसब पुट मां हलंदो पर हिया उहा पाक शहजादी आ जे शहजादीअ जे पेट मुबारक मां रब्बुल आलमीन खे पंहिंजे महबूब मुहम्मद जो हसब नसब हलाइणो आहे मुझे महबूब जो हसब नसब इन मां हलंदो हिया उहा शहजादे आ जो अचण वारा भी चवंदा त नबी की लाडली बेटी रानी वली की मां शहीदों के जहां जलवा नबूवत का विलायत का शहादत का। दुनिया में कई औरतों आयूं कई मर्द आया पर यारो अम्मा खातून जन्नत जे दहलीज से निगाह कर नबी जी न्याणी हाँ अलीउल मुर्तदा वलिन जे सरदार जी रानी शहीदन जी माँ जहां जलवा नबूवत का विलायत का शहादत का।
अगर नबी पाक नबी आ अम्मा खातून जन्नत जे घर में आ अलीउल मुर्तदा वलियन जो इमाम आ अम्मा खातून जन्नत जे घर में आ मुंजा दोस्तो हसनैन करीमैन शहीदन जा अगवान आहिन अम्मा खातून जन्नत जे घर आहिन नबूवत बे हिते आ रिसालत बे हिते आ इमामत बे हिते आ विलायत भी हिते आ शहादत भी हिते आ मुंजा दोस्तो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कायनात जी हर नेमत के मुझे महबूब मोहम्मद करीम जे पाक न्याणीअ जे झोल में रखियो आहे। शहजादी एडी तो शान वारी आ जो मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नंढड़ी ही खणंदा हा चुमंदा हा पोइ चुमी करे मुंहिंजो महबूब चवंदो हो सुबहान अल्लाह। खणी न्याणी के खणंदा हा चुमंदा हा सुबहान अल्लाह चवंदा हा। असाबन महबूबन करीमन जा जेके रफ़ीक हा उन अर्ज़ कयो सोना अवां जो ॿियूं बि शहज़ादियूं आहिनि पर जॾहिं खातून जन्नत के तव्हां खणंदा आहियो चुमंदा आहियो सुबहान अल्लाह चवंदा आहियो इन में राज छा आहे। मुझे महबूब फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो हिकिड़ी राति आलम रोया में अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां हज़रत जिब्रील अमीन हिकिड़ो जन्नती फल खणी आयो। ख्वाब में हिकिड़ो फल खणी आयो जो अल्लाह जे तरफ़ां हो मां मुस्तफ़ा के ॾिनो वियो ऐं अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब इहो जन्नत में दरख़्त भी हिकिड़ो आहे वण भी हिकिड़ो आहे ऐं उन जो फल भी इहो हिकिड़ो ई दाणो आहे। इहो तव्हां खाओ था अवां का न पहिरीं कंहिं खाधो आहे न अवां का बाद में इहो फल खाईंदो तव्हां जे लाइ। मुंहिंजे महबूब करीम फरमाइनि था उहो मां खाधो आहे। बर्फ़ का ज़्यादा थदो पियो महसूस थिए माखी का ज़्यादा मिठो पियो महसूस थिए मुश्क अंबर का ज़्यादा खुशबूदार पियो महसूस थिए। ग़ुलामो वो मां खाधो उन मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे नुत्फ़ो अता फरमायो उन जन्नती फल मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे खातून जन्नत जहिड़े पाक न्याणी अता फरमाए आहे। ऐं मुंहिंजा प्यारा ग़ुलामो जॾहिं बि मां मुस्तफ़ा करीम खातून जन्नत के खणी चुमी सूंघींदो आहियां त मूंखे उन जन्नती फल जी खुशबू ईंदी आहे। मूंखे उन जन्नती फल जी खुशबू ईंदी आहे। मुंहिंजा दोस्तो ऐं 10 रमज़ान ते हज़रत सैयदा तैयबा ताहिरा उम्मुल मुमिनीन मलिकतुल अरब हज़रत सैयदा अम्मा खदीजतुल कुबरा रदी अल्लाह ताला अन्हा जो विसाल। अम्मा खदीजतुल कुबरा हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमतु ज़हरा जी मां आहे। उहा खदीजतुल कुबरा अमीर ज़ादी आ। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो वॾी अमीर कबीर आ जो खदीजतुल कुबरा जी हालात ज़िंदगी में ईंदो एतिरो तो उन वटि पैसो हो जो हुन कॾहिं बि धोतल कपिड़ो न पातो हो। सुबुह मां 9 वॻो उहो लथो ग़रीब खे मिली वियो शाम जो सुबुह मां 9 वॻो पाए शाम जो लाए ग़रीबनि खे ॾिनई शाम जो वरी 9 लिबास पाती ईअं गुज़ारींदी आहे। पर जॾहिं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो उन हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खदीजतुल कुबरा जो तुंहिंजे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सां निकाह जो आहे। महबूब सां निकाह थियो। जॾहिं निकाह में पढ़ण जी आई त केतिरो सामान हुन आंदो 18 उठ हुन आंदा हा सोन चांदी। शादी जो जेको लिबास हो कपिड़ो जेको वॻो हो उहो भी हीरन मोती जवाहरन सां मड़ियल हो। सोन जा ऐं चांदी जा उन में धागा हलियल हा। अमीर माए आ
ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो नबी पाक जे निकाह में आया शादी चिया जे कमरे में अम्मा सैयदा खदीजतुल कुबरा पांजो सामान रखियो वा मुझे महबूब करीम के बाह का वठे उन सामान जे मथा अचे बिया रहिया अर्ज कई मुझा राणा ये अरना उठ सोन चांदी जा भरे मां तुझी खिदमत में आदा आहिन ऐ मदीने जा मीर कदे इयो न सोच जा यो सोन खदीजा जो वा ये चांदी खदीजा जी आहे ऐ मुझा महबूब अज का बाद अवा मुझे हिन सोन चांदी जा मालिक मुतलक आयो अवा जी मर्जी आ जिते चायो खर्च करियो मां खदीजा राज़ी आया मुझा मुस्तफा अज का बाद ये सब मुझो सामान तुझो आ पर मां खदीजा जी जान भी तो मोहम्मद ता कुर्बान मुझे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पो जडे नबूवत जो ऐलान फरमायो सब खां पेरी अबू बकर सिद्दीक का अग में अमीर उमर का अग में हजरत ज़ैद बिन हारिसा का अग में हजरत मौला अली मुश्किल कुशा का अग में अञा हिन रुवे जमीन जे मथा के का खबर कान हुई मदीने वारे मीर जे नबूवत रिसालत जी जिया जो पेरी वही नाज़िल थिया अल्लाह जा महबूब घर आया मुझे मदीने वारे मीर फरमायो खदीजा मां अल्लाह जो नबी आया मुके अल्लाह तबारक व तआला नबूवत जे ऐलान करण जो हुक्म दिनो आ खुदा जो कसम अमा खदीजतुल कुबरा न को सवाल कयो आ न को ताजुब कयो आ न को बी का गाल कया हबीब जे ज़बान मां लफ्ज़ निकरंदा वया खदीजा चवंदी रहिया सदकना व आमन्ना ऐ मदीने वारा मां कलमो पढ़ी गवाही चीजा त तू अल्लाह जो सचो रसूल आहे अवा अल्लाह जा रसूल आहे बेन ईमान बाद में पो जन नबी पाक ते ईमान भी आंदई महबूबन के ची सोना हाँ इस्लाम जी नशरो अशात जे ला जिया तवा के खपे मुझो माल तवा खर्च करी अल्लाह जा महबूबा खर्च कंदा रहा प्यारा मुसलमानो उवे अरना उठ सोन चांदी जा दीन इस्लाम जे नशरो अशा चेला ऐ मुसलमान तो के कदर ना है तो के एहसास ना है तो के मुके कुरान घर में मिलो तो के मुके नबी घर में मिलो तो के मुके रमजान घर में मिलो तो जी मुझे का कुर्बानी ना है अल्लाह पाक जो कसमा मुझे महबूब जे घर वारन ऐ मुझे महबूब करीम जे गुलामन जो इन इस्लाम जे ला खून भी दिनला त घर जो साजो सामान भी दिनल आहे हाँ कुंवारिन पांजे डेज जा सामान डेज जा जेवर दीन इस्लाम जे खातर दई छड़िया इस्लाम आसानी सा कोन आयो है बड़ी कुर्बानी सा आयो आ उवे तवा असा बेकदर आयु जिनके इस्लाम जी कदर ना है हाँ असा तो पंजे फितरे जा पैसा भी मदरसे में कौन दींदासी अल्लाह पाक हेतरी बरकत दींदो आ रोजी दींदो आ कदे इयो कौन सोचो तो मुझी लखें रुपयन जी आबादी थी आ इन में 10,000 रुपया रसूलुल्लाह जे दीन ते दई छड़िया मुका बियो कम नथो चे कम से कम तालिबा पढ़न था अहले सुन्नत जो इदारो आ मन मुझी ये नंढड़ी कोशिश कबूल पैजी वने असा जी त ये तो सोच ना है न सही पैसो मिलंदो पो सिध मां निकरी वेंदा पो अल्लाह जे रसूल जी ना फरमानी मुझा दोस्तों याद रखो मुझे महबूब जे दीन जा मददगार छो हमेशा दुनिया में रहनो ना है हमेशा दुनिया में रहनो ना है वञणो आ तुझो सरप उवो आ जेको खादई ऐं अल्लाह जे राह में खर्च कई हिन वक्त मौजूदा जो दौर आ ई ज़रूरत है इन गाल जी अवा पांजे मदरसन के अहले सुन्नत जा जेके भी मदरसा है ना बा उनके सपोर्ट करो
ए यहूदी लाबियूं तां ॾिसो केतिरो इहे फ़ाल आहिनि, इन जी कोशिशि आहे त इस्लाम खे बंदि कजे ऐं पंहिंजी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं इहा ॿ रियासतूं आहिनि पूरी दुनिया अंदरि, हिकिड़ो मदीनतुल मुनव्वरा ऐं ॿियो पाकिस्तान, जंहिंजो बुनियाद ख़ालिसतन इस्लाम ते रखियो वियो आहे। पर ना इंसाफ़ी ऐं बेक़दरी जी इहा इंतिहा आहे, पाकिस्तान जो बुनियाद इस्लाम ते रखियो आहे। पोइ जॾहिं असांजे मुल्क जी बजट पेश थींदी आहे न, पोइ भंगीन जे लाइ पैसा रखंदा आहिनि, खदड़नि जे लाइ पैसा रखंदा आहिनि, फनकारनि जे लाइ बजट में पैसा हूंदा आहिनि, मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो रांदियुनि जे लाइ हूंदा आहिनि, हर महकमे जे लाइ हूंदा आहिनि। ऐं इन बजट में अगरि हिसो न हूंदो आहे त मदरसनि जो कोन हूंदो, मदारस जे लाइ कुझु बि न रखियो वेंदो आहे। इस्लामी जमहूरिया आहे ऐं हिननि जी कोशिशि आहे त इहे मदरसा बंदि थियनि, मदरसा बंदि थियनि। जे मदरसा बंदि थींदा त इस्लाम कमज़ोर थींदो। छो त हिन वक़्तु जेको इस्लाम अॼु हली रहियो आहे न दा, इहो कॉलेज यूनिवर्सिटी जो कमाल न आहे, इहो मदरसनि जो कमाल आहे। तॾनि ते वेही, छितरनि ते वेही, मुंहिंजा दोस्तो घरनि मां मानियूं वठी करे, फ़कर खाई करे, इहे तालिब दीन मुस्तफ़ा इन्हनि हासिल कयो, जेकी जिन तव्हां असां ते इहो इस्लाम पहुचायो आहे। अल्लाह पाक तोखे मूंखे इस्लाम जो एहसास नसीब फरमाए, दीन जो एहसास नसीब फरमाए। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, नबी जे दीन जा मददगार थियो, नबी जे दीन जा मददगार थियो। अम्मा खातून जन्नत जी वालिदा सैयदा खदीजतुल कुबरा अर्ज़ कयो, सोना ही सभु कुझु तुंहिंजो, जे वणे तीअं ख़र्च कर। आहे का हिन औरत में अहिड़ी औरत जेका निकाह करे अचे, मौलवी जे घर में अचे, पर मौलवी खे चए त जेको जैज़ खणी आई आहे तूं मदरसे में ख़र्च करे छॾ, कोन चो थी। इहा अम्मा खदीजतुल कुबरा खे सलाम आहे। पोइ महबूबनि ख़र्च कयो, ख़र्च कंदे कंदे 18 उठ रसूलुल्लाह ख़र्च करे छॾिया। पोइ जॾहिं गुरबत अची वई, अम्मा खदीजतुल कुबरा अर्ज़ कयो, सोना ग़रीबी हाल आहे, पर तव्हां घबरायो न, मुंहिंजो शादी वारो वॻो अञा रखियो आहे। ऐ मुंहिंजा मदीने जा मीर, वो शादी वारो वॻो बि मां पेश थी करियां, जो मुंहिंजे मथे में हुजनि सिर हज़ार, तुंहिंजी साण तवार, मां हर हर कपियां हे करो। भगवान फरमायो, खदीजा तुंहिंजी निशानी आहे, इतो रख। मऊन के वही खणी आई, पेती मां कढी आई, सुना ये तव्हां खणो, खपायो, जेको अचे इस्लाम ते ख़र्च करे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हबीबन करीमन ख़र्च कयो आहे। पोइ उहो बि ज़मानो अची वियो, उहो बि दौर अची वियो आहे। हिकिड़े ॾाढे नबियनि जो सरदार आमना जो लाल पंहिंजे घर जे सहन में वेठो आहे। अम्मा खदीजतुल कुबरा घर में कमकार करे पई। नबियनि जे सरदार जी निगाह जॾहिं अम्मा खदीजतुल कुबरा जे कपड़नि जे मथां पई आहे, जंहिंजे गगे मुबारक के 18 पेवंद लगा पिया, 18 चतियूं लगियूं पयूं हुयूं। मुझे हबीब करीम हीअं जो निगाह विझी आहे त मुंहिंजा दोस्तो अखियुनि मां ईअं लुड़क वही पिया जीअं सावणी मींहुं वसंदो आहे। अल्लाह जा महबूब करीम रोई वेठा। अम्मा खदीजतुल कुबरा मुझे हबीब जे करीब आई आहे, अर्ज़ कई, सोना अमा छाजे ला रोई रहिया आयो? मुझे
मदीने वारे फरमायो, ए खदीजा मुखे तुझी माज़ीअ जो ज़मानो भी याद आ। खदीजा तू सुबह मां 9 वगो पाए शाम जो लाहे, शाम जो 9 वगो पाए सुबह मां लाई जी हुई खदीजा। पर अज गुरबत इहो हाल कयो आहे जो अज कपड़न में अरना अरना चतियूं लगियूं पयूं आहिनि। अज गुरबत इहो हाल कयो आहे असांजे घर में 40-40 ॾींहंनि ते टांडो नथो भरे, खाधो नथो पचे। खदीजा वो भी दौर हो तुझे घर में सुबह जो नाश्तो जुदा लगंदो हो, बिन पैरन जो खाधो जुदा लगंदो हो, रात जी मानी जुदा लगंदे हुए। कई फकीर फुकरा तुझे दर ते पलजंदा हा, पर गुरबत गुरबत इहो हाल कयो आ। अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत तोके इन जाइ ते पहुचायो वा। खदीजा तोके पुरानो ज़मानो याद ईंदो होंदो, तोके खुशी वारा ॾींहं याद ईंदा होंदा, तोके पंहिंजो शहानो ज़मानो याद ईंदो होंदो। मुझे महबूब करीम जे कदमन ते किरी पया बाहूं बदे अर्ज के सोना मुके अल्लाह जो कसम आ मां बादशाह वारी जिंदगी भी गुजारी आ, अमीरन वारी जिंदगी भी गुजारी आहे। ऐं तो महबूब जे खिदमत